अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु की वीडियो में असी PSTG टेस्ट जो एक अड़ो पेपर हल कंदासीं जेको यकीनन ईंदड़ जेको PSTG टेस्ट है उन जे हवाले से तव्हां लाइ मददगार साबित थींदो। सिंध यूनिवर्सिटी टेस्टिंग सर्विस कुछ साल अग प्राइमरी स्कूल टीचर यानी PSTG टेस्ट वरती हुई। उनमें जेको टेस्ट पेपर हो उन जा जेके जनरल साइंस इस्लामियात ऐं समाजी अभ्यास जा सेक्शन आहिनि उहे अॼु हल कंदासीं त उनमें कहिड़ा सवाल आयल हुआ ऐं उन्हनि जा कहिड़ा जवाब आहिनि। हेठिन मां कहिड़ी तवानाई ॿीहर इस्तेमाल लाइक़ु आहे? पेट्रोल, कुदरती गैस, शमसी तवानाई, कोयलो। त हिन जो सही जवाब आहे शमसी तवानाई। हेठिन मां कहिड़ी गैस हल्की आहे? हाइड्रोजन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड। इनमें सही ऑप्शन आहे हाइड्रोजन। हेठिन मां कहिड़ो अंसर मक़नातीसी असर रखे थो? टिन, टामो, सोन, लोह। त इन जो सही जवाब आहे लोह। हेठिन मां पाणी कहिड़ी हालत में हूंदो आहे? नहरी, पाणियाठ, गैस। ॾिनल सभिनी हालतनि में त पाणी इन्हनि टिनी हालतनि में बि हूंदो आहे त सही जवाब आहे ॾिनल सभिनी हालतनि में। बरक़ी चार्ज जो यूनिट छा आहे? ओहम, फेराड, कोलम, वाट। हिन जो सही जवाब आहे कोलम्ब। कहिड़ी शइ ॿूटनि खे पंहिंजी खुराक ठाहिण में मदद कंदी आहे? कार्बन डाइऑक्साइड, रोशनी, गर्मी, ऑक्सीजन। इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि पर रोशनी इन्हनि में अहम आहे। हेठिन मां कहिड़ो खीर पीआरींदड़ जानवर कोन्हे? रिढ, बकरी, कीवी, कैंगरू। त इन जो सही ऑप्शन आहे कीवी। कहिड़ो रत जो ग्रुप सभिनी खे ॾेई सघिजे थो? AB पॉज़िटिव, A पॉज़िटिव, B पॉज़िटिव ऐं O नेगेटिव। त इन जो सही जवाब आहे O नेगेटिव। कहिड़े मेवे में चिकनाई यानी फैट हूंदी आहे? नारंगी, अंगूर, केलो। ॾिनल सभिनी मेवनि में। इन जो सही जवाब आहे केलो जंहिंमें थोरे मिक़दार में चिकनाई हूंदी आहे। हेठि ॾिनल शयुनि मां कंहिं में कार्बन हूंदी आहे? चांदी, हीरो, सोन, गंधरफ। त इन जो सही जवाब आहे हीरो, डायमंड। कहिड़ी गैस जो हवा में वधि मिक़दार आहे? नाइट्रोजन, हीलियम, ऑक्सीजन, हाइड्रोजन। त इन जो सही जवाब आहे नाइट्रोजन। हेठिन मां कहिड़ो उज़वो हिस नथो रखे? नक, ज़बान, ॾंद, कन। त इन जो सही जवाब आहे ॾंद। कहिड़ो तेज़ाब इंसानी मैदे में खाधे खे हज़म करण में मदद कंदो आहे? सल्फ्यूरिक एसिड, कार्बोनिक एसिड, नाइट्रिक एसिड, हाइड्रोक्लोरिक एसिड। त हिन जो सही जवाब आहे हाइड्रोक्लोरिक एसिड। हेठिन मां कहिड़ी बीमारी पाणी में मौजूदु जरासीम जे करे थिए थी? पोलियो, कालरा, शुगर, मलेरिया। त हिन जो सही जवाब आहे कालरा। हेठिन मां कहिड़ा जानदार हवा मां कार्बन डाइऑक्साइड खणनि था? पाणी जा जानवर, खुश्की जा जानवर, ॿूटा, इंसान। त हिन जो सही जवाब आहे ॿूटा। कहिड़ी सूरत खे क़ुर शरीफ़ जी दिलि चयो वञे थो? इनमें जेके ऑप्शन ॾिना पिया आहिनि उन्हनि मां सही जवाब आहे सूरह यासीन। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पहिरीं शादी वक़्तु संदन उमिरि केतिरी हुई? 25 साल, 30 साल, 35 साल, 20 साल। त हिन जो सही जवाब आहे 25 साल। हेठिन मां कहिड़नि शहरनि मां इंडस तहज़ीब जा आसार मिलनि था? हड़प्पा, मोहनजो दड़ो, टैक्सिला। A ऐं B ॿई। त हिन जो सही जवाब आहे A ऐं B ॿई, हड़प्पा ऐं मोहनजो दड़ो। तफ़रीही मक़ाम अयूबिया पाकिस्तान जे कहिड़े सूबे में आहे? आज़ाद कश्मीर, ख़ैबर पख्तूनख्वा, सिंध, पंजाब। हिन जो सही जवाब आहे ख़ैबर पख्तूनख्वा। कहिड़े बुज़ुर्ग जो मक़बरो दराज़ा शरीफ़ खैरपुर में आहे? शाह अब्दुल करीम, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, कलंदर शहबाज़, सचल सरमस्त। त हिन जो सही जवाब आहे सचल सरमस्त। पाकिस्तान जो कहिड़ो शहर रांदियुनि जी मसनूआत जे करे मशहूरु आहे? साहिवाल, सियालकोट, कराची, फैसलाबाद। त हिन जो सही जवाब आहे सियालकोट। सिंध जो कहिड़ो शहर हथरादू ठाहियल दस्तकारी जे करे मशहूरु आहे? हाला, जामशोरो, दादू, सेवण। हिन जो सही जवाब आहे हाला। आज़ाद कश्मीर जी गादी जो हंधु कहिड़ो आहे? मुज़फ़राबाद, सवात, मीरपुर, बालाकोट। त हिन जो सही जवाब आहे मुज़फ़राबाद।
हेठनि मां कहिड़ी सोच ते ॿ क़ौमी नज़रिए जी बुनियाद रखी वई? हिंदू ऐं अंग्रेज़ गॾु नथा रही सघनि, मुस्लमान ऐं अंग्रेज़ गॾु नथा रही सघनि, मुस्लमान ऐं हिंदू ॿ अलॻि क़ौमूं आहिनि, इन्हनि मां को बि न। त हिन जो सही जवाबु आहे त मुस्लमान ऐं हिंदू ॿ अलॻि क़ौमूं आहिनि। इन नज़रिए जी बुनियाद ते ॿ क़ौमी नज़रिए जी बुनियाद रखी वई। हेठनि मां कहिड़ी शाहरा सिंध मां गुज़रे थी? RCD हाईवे, नेशनल हाईवे, क्राक्रम हाईवे, A ऐं B ॿई। हिन जो सही जवाबु आहे A ऐं B ॿई। शालामार बाग पाकिस्तान जे कहिड़े शहर में आहे? फैसलाबाद, लाहौर, मुल्तान, इस्लामाबाद। हिन जो सही जवाबु आहे लाहौर। हेठनि मां कहिड़ो दुरुस्त आहे? ज़मीन जो क़तर सिज जे क़तर खां वॾो आहे, चंड जो क़तर सिज जे क़तर खां वॾो आहे, सिज जो क़तर ज़मीन ऐं चंड ॿिन्ही जे क़तर खां वॾो आहे, इन्हनि मां को बि न। त हिन जो सही जवाबु सी थींदो। हेठनि मां कंहिंजो तालुक़ु पाक फ़ज़ाइया सां हो? शहीद अज़ीज़ भट्टी, शहीद राशिद मिनहास, शहीद तुफ़ैल अहमद, ॾिनल सभिनी जो। त हिन जो सही जवाबु आहे D, यानी इन में जेके बि नाला ॾिनल आहिनि सभिनी जो तालुक़ु पाकिस्तान एयरफोर्स सां हो। कंहिं आल पाकिस्तान वुमेन एसोसिएशन जो बुनियाद रखियो? मोहतरमा फ़ातिमा जना, बेगम नुसरत भुट्टो, बेनज़ीर भुट्टो शहीद, राना लियाकत अली। त हिन जो सही जवाबु आहे D, यानी राना लियाकत अली। हेठनि मां कहिड़ी शख़्सियत क़ौमी असेंबली जी स्पीकर आहे? डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा, जान मोहम्मद जमाली, राजा नादिर परवेज़, निसार खोड़ो। त ही टेस्ट जॾहिं वरिती उन टाइम डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा क़ौमी असेंबली जी स्पीकर हुई। त सही जवाबु A आहे। वीडियो सुठी लॻे त लाइक कमेंट्स ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल E फॉर एजुकेशन खे सब्सक्राइब करे बेल आइकन ते बि क्लिक कजो। वरी इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।